नाज़ नवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त है कंडियारो में खबर ॾींदा हलो। कंडियारो ڀرسان ॻोठ हामिद जो रवासी अजीज़ुल्लाह पारां वयाजन खिलाफ मासूम ॿारड़न सां गॾु नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौके ते हिन ताईंदे चयो त कुछ वक्त अॻु व्याजन खां वरता हुआ जेके हू रक़म हू ॾेई चुको आहे, व्याज बि ॾेई चुको आहे, अञा ताईं व्याजी मुंहिंजी जान छॾण लाइ तयार न आहिनि। हिन चयो त व्याजन जे आज़ार सबब हू सख़्त परेशान आहे। व्याजी मूंखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। व्याजन पारां तंग करण ते हू ज़िंदगी मां बेज़ार थी वियो आहे, बचा विकणण ते मजबूर थी वियो आहे। दाउन बावजूद संदसि केर बि दां ॿुधण वारो न आहे। कंडियारो थाणे ते सिपाही आहे, पगार व्याजी वठी वञनि था पर व्याजन जो कर्ज न पियो लाहे, बचा बुख काटण ते मजबूर आहिनि। इन एसएसपी नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त नोटिस वठी व्याजन मां जान छॾाई वञे, ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।